मोटाय मुरुवदे रात विहाय मुरुवदे रात विहाय साईं अकारण सुप गुजर घणा घाया पाणा लगुस घाव मेंधरे मुलाव लगुस कान कपार। हिन सुर में लाखणे लतीफ़ रहमतुल्लाह अलैह जेको काक महल में जोगियन जे जड़ाव सोन वर्णन सोढियन ऐं मूमल राणे जो ज़िक्र कयो आहे। अहिड़ो नक्शो अॼु ताईं न कंहिं अॻु में चिटियो आहे न को चिटे सघंदो। इहो सुहिणे लतीफ़ साईं जो ई कमाल आहे जो हुन सुहिणी सोरठ लीला नूरी मूमल मारवी ऐं ससूअ खे पंहिंजी शाइरी में आणे अमर करे छॾियो। मूमल काक महल में वेही कूंदर कुहण जो केस तो छो कयो? उहो सभु कुझु मां सूमल जे चवण ते कयो हो। उहा मुंहं में मोचारी हुई न, ऐं मां सभिनी भेनरुनि खां सूंहं में सवाई हुयसि। हुन मूंखे चोटा चंदन में चिक करे चांड्रोखीअ में काक जी दरी मां वेही करे घोट ॻाइण जो हुकुम ॾिनो। ही सॼो मांडाण मंडण पैसा गॾु करणु हो या मेंद्रे खे मारण जो मक़सदु बि हो? असल में मूंखां हिकु ग़लती थी वई मूं अणॼाण में। बाबा वटि हिकु ॾंदु रखियलु रमदे फ़क़ीर जे सवाल ते खेसि ॾेई छॾियो। पोइ ख़बर पई त हुन ॾंद जी ज़ोर ते बाबा साईं पंहिंजो समूरो खज़ानो दरिया जे पेट में लिकाए रखियो ऐं उहो रमतो फ़क़ीर हिकु जादूगर हो ऐं उहो सभु कुझु हुतां खणी जूही छॾे हली वियो। ऐं बाबा साईं खे जॾहिं ख़बर पई त बाबा साईं जुलूम करे मूंखे मारण आयो। तंहिं ते सूमल खज़ानो गॾु करे ॾियण जो बाबा साईं सां वचन कयो। भेनरियूं ऐं ॿारनि खे साण करे माथेलो छॾे लुडाणे में अची काक जोड़ाई। काक महल खे रंग महल बि चयो वञे थो न? हा, सूमल काक महल जे चौधारी हिकु उम्दो बाग़ ऐं चौधारी इंगड़ियूं इंगड़ियूं पेचरा जोराया जीअं जेको बि हुन में दाख़िल थिए त वापसि मोटी न सघे। मेलात जे ॿंबे वटि हिकु शीशे जो तलाउ ठारायईं जंहिंमें तिलस्मी पाणी अहिड़ियूं त छेवलियूं थी हयूं जो ॾिसंदड़ जो हियां ई फाटी वञे। ऐं काक महल जे चइनी कुंडनि ते जादू जा शींहं खड़ा करायईं। दीवान खाने में 7 खटोला वाणाए रखायईं हिकु जहिड़ा। 6 खटोला कचे सुठ सां वाणियल हुया ऐं उन्हनि हेठां ऊना खूह हुया ऐं 7 खटोलो सही साबित हो, उन हेठां को बि फ़िरेब न हुयो। भला राणे खां सवाइ को इन्हनि खटोलनि ताईं पहुतो? अक्सर करे के पाणीअ जे तलाउ जे डप खां वाइड़ा थी वेंदा, के वरी शींहं जे गजगोड़ खां डिॼी करे हारे हलिया वेंदा। पर को क़िस्मत सां अची पेचरा पार करे दीवान खाने में पहुचंदो हो त पोइ वरी कचे सुठ सां वाणियल कंहिं खटोले ते वेही करे पंहिंजो अंत आणींदो हो। इहो सभु कुझु राणे खे कीअं मालूम थियो? राणो त निहायती सियाणो हो। हुनजी सियाणप पहिरीं ई परखिजी वई। जॾहिं नातिर हुनखे सुठ सुलझाइण लाइ ॾिनो, हुन खंजर सां कटे करे हुन जा गाना ठाहे ऐं घोड़नि खे पाराए छॾिया। राणो जॾहिं सभु लक लंघी तो ताईं पहुतो त सूमल तुंहिंजी शादी राणे सां कराई। मूं सूमल खे घणो ई सम्झायो त राणे खां वधीक इम्तिहान न वठि। हू बाग़ लंघी तलाउ टपी ऐं शींहं जे चंबे खां पंहिंजे पाण खे बचाए 7 खटोलनि मां साबित खटोले ते अची वेठो आहे। हाणे हुनखे महिलात जे अंदरि घुराए। तॾहिं बि सूमल असां 7 भेनरुनि खे हिकु जहिड़ो लिबास पाराए करे बीहारियो ऐं राणे खे चयईं त हिननि मां मूमल सुञाण। हुन त अॻ में मूंखे कोन ॾिठो हो न। जेकॾहिं हुते बि मूंखे न सुञाणी हा तॾहिं बि मूंखे माणे कोन सघी हा। तुंहिंजे हुस्न मथां त भौरा बि आशिक़ आहिनि। राणो तोखे कीअं न सुञाणींदो? हा, ईअं ई आहे। हुन वक़्तु भंवर बि मुंहिंजे मथां पए फेरा ॾिना ऐं राणे बि पंहिंजो नालो रखी काक जो ककर करे छॾियईं। पर जॾहिं अमीर सूमरे हुनखे बंदि रखियो त तूं राणे जो इंतज़ारु कंदी रहीं ऐं जॾहिं राणो आयो त तोखे सूमल सां गॾु सुतल ॾिसी कावड़जी हलियो वियो।
छा राणे सूमल खे न सुञातो? मुंहिंजी दिलवेंद राणे लाइ सूमल राणे जो वेस करे मूंसां सुम्ही पई। क़िस्मत अहिड़ी जो हेतिरा महीना न अचण वारो उन राति राणो ओचितो अची पियो ऐं मूंखे कंहिं गैर मर्द सां सुतल ॾिसी करे कावड़िजी वियो। काश उन वक़्तु ॾीए जो तेल कुझु देरि ॿरे हा त राणो सूमल खे सुञाणी हा। मुंहिंजी क़िस्मत में दुआगो जो राणो न परजे न परते। आसाइश खे अब्दुल लतीफ़ चए मौला मोहबो मिलाए, हो मौला मोहबो मिलाए। साईं कारण सुपरी अलमयो तूं मोटा